कैंटिंग एमेंडा होटल जेका तव्हां जे शहर हैंगचोंग में आहे, या एल्पिन स्पॉट रिज़ॉर्ट जेका ऑस्ट्रेलिया में आहे, या खणी पंहिंजे कराची वारी क्लिफ्टन गेस्ट हाउस हुजे, उहे सभु होटलूं धरती ते आहिनि ऐं हर आम इंसान हुन खे अफोर्ड करे थो सघे। पर मां वटि हिकु सुवालु रखां त छा इंसान स्पेस में होटल जो मज़ो वठी थो सघे? हाणे तव्हां सोचींदा हूंदो कीअं होटल जो मज़ो ऐं उहो बि स्पेस में, यानी हिन धरती खां ॿाहिरि, इहो कीअं मुमकिन आहे? मुमकिन अञा ताईं नाहे थियो, पर मुमकिन थियण वारो आहे। जी हाँ, बिल्कुलु। ऑर्बिटल असेंबली कॉर्पोरेशन उन कंपनी स्पेस में होटल ठाहिण जो प्लान ठाहियो आहे ऐं उन होटल जो नालो रखियो वेंदो वॉयज़र क्लास स्पेस स्टेशन। ऐं उन होटल जो कमु 2025 खां शुरू कयो वेंदो ऐं चयो वियो आहे त 2027 ताईं उन खे ठाहे मुकमल कयो वेंदो। हिन होटल में हिकु वक़्तु 400 माण्हू हली घुमी था सघनि, यानी हिकु ई टाइम ते असां 400 माण्हू रखे था सघूं, ऐं इहा हिकु तमामु वॾी ॻाल्हि आहे। ऐं उन सां गॾोगॾु जेको हिन धरती ते असां होटलुनि ते कंदा आहियूं, मसलन खाधो खाइणु, आरामदायक रहाइश ऐं सिनेमा वग़ैरह, इहो सभु हुन होटल में बंदोबस्तु थियलु हूंदो ऐं असां उते बआसानी सां स्पेस जो मज़ो वठी था सघूं। उन होटल में आर्टिफिशियल ग्रेविटी जो यूज़ कयो वेंदो, जीअं उतां जेकी पैसेंजर खे कि मुश्किल सां मुंहुं ॾेंजड़ियो पए। पर इहो सभु हुजण बावजूद बि पैसेंजर खे हिन धरती ते पहिरियां ट्रेन कयो वेंदो, पोइ हुन खे हुन होटल में मोकिलण क़ाबिल बणायो वेंदो। अगरि हिन होटल जे शेप जी ॻाल्हि कजे त हिन जी शेप गोल रखी वई आहे, जीअं ही होटल ज़मीन जी चौधारी ऑर्बिट करे सघे। ऐं उन सां गॾोगॾु हिन होटल में शीशे जूं दरियूं बि मौजूदु आहिनि, जंहिंसां तव्हां स्पेस में मौजूदु चंड तारनि खे बि ॾिसी था सघो। इहो थियो हिन जो इंट्रोडक्शन, जेको असां मथे ॼाणियोसीं। फाइनली ॻाल्हि कयूं था हिन जी किराए जी, त हिन जो किरायो केतिरो थींदो। इन ॻाल्हि जी अञा का बि वज़ाह नाहे कई वई त हिन जो किरायो केतिरो आहे। बाक़ी इहो चयो वियो आहे त असां हिन होटल खे आम माण्हुनि जे घुमण लाइक़ु बणाईंदासीं, यानी अमीर माण्हू सां गॾोगॾु मिडिल क्लास फैमिली वारा माण्हू बि हिन जो लुत्फ़ वठी था सघनि। अगर फ्यूचर में यह होटल तैयार थी थिए ऐं पंहिंजे मक़सद में कामयाबी हासिल करे थी, त तव्हां कंहिंसां वञणु चाहींदो ऐं कंहिंसां गॾु स्पेस जो लुत्फ़ वठणु चाहींदो? अगर वीडियो पसंदि आई हुजे त लाइक कंदा, पंहिंजे दोस्तनि सां शेयर कंदा, ऐं अगर चैनल ते नवां आहियो त सब्सक्राइब कंदा। महिरबानी।